अच्छा गुप्ता नूर मोहम्मद साहब जी ॻाल्हि ॿुधी त नौजवान खे मायूसी खे मुड़ुस थी मुंहुं ॾियणु घुरिजे, छा नौजवान इन शइ खे फॉलो कनि था? मुंहिंजे ख्याल में नौजवाननि सां जेको हाणे मसइला हिकिड़ा घणा पहलू थींदा आहिनि, हिकिड़ा सियासी मसइला आहिनि, समाजी मसइला आहिनि, तइलीमी मसइला आहिनि, पर असांखे कंहिं बि माना ग्राउंड में चाहे सियासी मसइला हुजनि नौजवाननि सां, ठीकु आहे न, हिकिड़ो नौजवान पॉलिटिक्स करणु चाहे त महवर किथां अचे, कंहिंजे पोयां लॻे। असांजा जेके 5 लीडर आहिनि, जेके असीं वोकल सम्झूं था, जेके असीं दानशूरफ सम्झूं था, जेके असीं कॉम्पर्स सम्झूं था, सभु शयूं असीं सम्झूं था, असीं जिन खे वोट ॾियूं था, उहे सिंध जे हिकिड़े जेन्युइन इशू ते गॾु वेहण लाइ तयारु न आहिनि। त असां सां सियासत में वॾे में वॾो अलमियो इहो आहे, तइलीमी मैदान में ॾिसो तॾहिं माना असांखे महवर नथो मिले त भई असां कंहिंखे फॉलो कयूं, छा कयूं। त इन जे करे सिंध जो नौजवान जेको मायूसीअ जी कैफ़ियत में मुब्तला आहे, त उनजा हिकिड़ा जेन्युइन सबब आहिनि। बाक़ी कहिड़ा सबब आहिनि उहे? मसइलो ॾिसो, हाणे पॉलिटिक्स असांजी 47 खां वठी हेसि ताईं जेका पॉलिटिक्स थी आहे, नौजवाननि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त सिंध छा कयो आहे नौजवाननि लाइ। कॉम्पर्स पार्टियूं या गवर्नमेंट जूं वफ़ाक़ी पार्टियूं जेके हुजनि, सिंध खे कहिड़ो फ़ाइदो पियो आहे, नौजवाननि खे कहिड़ो फ़ाइदो पियो आहे। जेके जेन्युइन मसइला आहिनि उहे उते जा उते आहिनि, बेरोज़गारी उहो मसइलो हल न थी सघियो, तइलीम जा मसइला उहे बि हल न थी सघिया, माण्हू खे रोटी कपिड़ा मकान उहो बि न मिली सघियो। मतिलबु त असां माना इनपुट त ॾिनो आहे, आउटपुट असांखे कुझु मिलियो ई न आहे। हाणे को नओं जज़्बो अचे, नओं आवाज़ु अचे, नओं फ़िक्र अचे, नई सोच अचे, नई लोच अचे, नओं किरदारु अचे, माण्हू उन मां इंस्पायर थियनि ऐं माण्हू पोइ चवंदो आहे हाणे बसि हिन जे पोयां लॻणो। बाक़ी जीए वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे त माण्हू ॾिसी ऐं ॿुधी हैरान थी पिया आहिनि। 2 शयूं आहिनि बसि, हिकिड़ा जीए वारा आहिनि, ॿिया फ्यूडलिस्ट आहिनि। मिडिल क्लास जेको हुअणु घुरिजे उहो त असांजी सोसाइटी खे मिलियो ई न आहे। त इन जे करे माण्हू मायूस आहे। माण्हू छा करे, माण्हू टियों को ऑप्शन ई न आहे। नौजवान माण्हुनि ते टियों को ऑप्शन हुजे, सियासत जो ऑप्शन हुजे या रांदियुनि जो को ऑप्शन हुजे, हिते माण्हू छड़ो छड़नि वीचारा। ॻोठनि में ॾिसो, शहरनि में ॾिसो, का बि लीडरशिप न आहे, को बि महवर न आहे, का गाइडलाइन हुजे, कोड़ो सिस्टम हुजे जेके नौजवान फॉलो कनि, उहो असां वटि आहे ई कोन। अॼु को नौजवान मायूसी खे मुड़ुस थी मुंहुं छो नथो ॾे, तव्हां उनजो जवाबु ॾियो। ॾिसो, मायूसी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असीं जेको हाईलाइट पिया करूं हिन वक़्तु शइ खे, त मायूसी छाजे करे पैदा थी आहे, उनजे बावजूदि नौजवान मुंहुं ॾेई रहियो आहे। तव्हां वटि हींअर बि तव्हां भली वञी ॾिसो त तव्हांखे सुठा नौजवान जो चवणो आहे त मायूसी गुनाह आहे। मायूसी बिल्कुलु चवंदो, मायूसी खे मुंहुं ॾियणु खपे। मुंहुं ॾियण जो मक़सदु इहो आहे त तव्हां ॾिसो, मायूसी आख़िरी पॉइंट आहे, माना घर वेही रहो, तव्हां सभिनी शइ हथियार पिटा करे घर वञी वेही रहो। असांजो नौजवान ईअं कोन थियो आहे। हर पहलू में, हर सेक्टर में पंहिंजे वस आहे कोशिशि करे थो, बैकग्राउंड न आहे, इनफरादी आहे, सभु कुझु आहे थिए थो। हर माण्हू पंहिंजे घर में पंहिंजो सब्जी वठण वियो, क्रिकेट खेॾियो, सियासत को जलसो थियो, हलियो वियो, नसीम नगर जे फलाणी पार्टी जो ख़बर पई। इज्तिमाई कीअं थो थी सघे? ॾिसो, इज्तिमाई जॾहिं थींदो जॾहिं असीं यूनाइटेडली सोचणु शुरू कंदासीं। असांजो सोच जो महवर हिकिड़ो ई रहंदो। मिसाल तौरु गवर्नमेंट जो डायरेक्शन, असांजी सिविल सोसाइटी जो डायरेक्शन, असांजे नौजवान जो डायरेक्शन हिकिड़ो हूंदो। नंबर 1 सिस्टम जेको आहे, 3-4 सिस्टम मार्केट में न हुजनि। जीअं हमेशह असां इहो डिस्कस कंदा आहियूं त स्कूल आहिनि त 3 खां 4 क़िस्मनि जा स्कूल तव्हांजी मार्केट में मौजूदु आहिनि। हिकिड़ो सिस्टम हुजे, सिलेबस हुजे त को हिकिड़ो हुजे, जेको रस्तो हुजे त को हिकिड़ो हुजे, माण्हू खे कामयाबु थियण जो, अॻिते वधण जो रस्तो हिकिड़ो हुजे। साहब जीअं त समय जो साहब चयो त हिकिड़ो रस्तो, हिकिड़ो डायरेक्शन हुअणु घुरिजे, उहो कहिड़ो रस्तो आहे जिते नौजवान हले? मुंहिंजे ख़्याल में वरी बि मुंहिंजी नज़र में जेको हिन जो पहलू अचे थो, उहो अचे थो असांजी स्टेट जूं पॉलिसीज़। स्टेट रियासत असांजी संजीदा कान्हे। रियासत नौजवाननि जे लाइ जेको हिकिड़ो प्रोग्राम तयन करे, कुझु पॉलिसीज़ अहिड़ियूं ठाहे जंहिं मां नौजवान असांजो फ़ाइदो वठी सघनि। जीअं अदे रुस्तम ॻाल्हि कई, तालीमी निज़ाम असांजो डबल स्टैंडर्ड आहे। डबल स्टैंडर्ड में हिकिड़े पासे असां वटि स्कूल आहिनि जिन ते असांजो टेक्स्ट पढ़ायो वञे थो, कैरिकुलम पढ़ाए थो, उहो हिकिड़ी नोयत जो आहे। ऐं जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि जेके पढ़ाइनि था, उहो टेक्स्ट ॿिए नमूने जो, उन्हनि जो वे बि ॿिए नमूने जो, तरीक़ेकारी ॿिए नमूने जो पढ़ाइण जो आहे। मार्केट साॻी आहे। जेकॾहिं असांजो हू बि नौजवान जेको पढ़े पियो हिन हिकिड़े सिस्टम में, उहो वरी हुन सिस्टम में अची नौकिरी जे हवाले सां, मार्केट जे हवाले सां साॻी जाइ ते वञे थो। ऐं ॿी जेको हिकिड़ो गैप आहे अर्बन ऐं रूरल यूथ जो, उनखे ख़तमु करण जे लाइ कोशिशूं हलनि पियूं। छो त हिकिड़ी ॾिसो न, हिकिड़ी रट लॻाई वई आहे ऐं असांजे नौजवाननि में ख़ासि तौर ते कराची में या असां इस्लामाबाद वञूं, लाहौर वञूं, उते चवनि था त हम पाकिस्तानी
एक बने, एक यूनिटी पर हम सारे मिले। मुझे ख्याल में इहा रिट हाणे ख़त्म थियणु खपे। अच्छा, पाकिस्तानी असां हिकिड़ो मुल्क आहे, उन जा बाशिंदा आहियूं। डाइवर्सिटी खे एक्सेप्ट करियो। तव्हां ॿोली जे बुनियाद ते जेका हिकिड़ी असां वटि ख़ूबसूरती आहे, कोई कश्मीरी आहे, कोई पख्तून आहे, कोई बलोची आहे, कोई पंजाबी आहे, कोई सराइकी आहे, इहा हिकिड़ी ख़ूबसूरती आहे पाकिस्तान जी। इनखे एक्सेप्ट करियो ऐं यूनिटी इन्हनि सभिनी क़ौमुनि जे खे समझी उन्हनि जी ॿोलियुनि खे तस्लीम कंदे, उनखे कल्चर खे तस्लीम कंदे नौजवाननि खे इन्हीं कन्फ्यूजन में न विझो हरूं भरूं के पाकिस्तानी एक कौम है, हम सब बाकी चीज़ों को छोड़ें और सिर्फ पाकिस्तानी बने। मुझे ख्याल में इहा जेका रिट आहिनि इनखे हाणे चेंज थियणु खपे। पंजाबी आहे, सिंधी आहे, उनजी सिंधी ॿोली आहे, सराइकी आहे, बलोची आहे, उन्हनि खे तव्हां तस्लीम करियो ऐं नौजवाननि खे इन महिरबानी करे कन्फ्यूजन में न विझो। चैलेंजिस जो मुक़ाबिलो करियूं, असांजे लाइ इहा इम्पॉर्टेंट आहे। सिचुएशन खे असां चेंज करियूं। असां इन्हनि नंढियुनि शयुनि ते जेकॾहिं असां पंहिंजो टाइम विझाईंदासीं त पोइ वधीक अञा नुक़सानु भोगणो। ज़बरदस्त। तव्हांजी इन सुठी ॻाल्हि सां हाणे प्रोग्राम जो टाइम पूरो थियो। नूर मोहम्मद बजीर साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आया। रुस्तम समीजो साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आया। रमेश गुप्ता तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू हुयो नौजवाननि सां कहिड़ा मसइला आहिनि। इन सां गॾु पंहिंजी मेज़बान फराह शेख खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।